मटियारी मां सिंधियाना न्यूज़ नेटवर्क जी रिपोर्टर जानड़ फ़क़ीर मजिब यूसुफ अली जाणी बुनियादी सहूलतुनि खां महरूम यूसुफ अली जाणी खे मटियारी ज़िले जे दिलि चवंदा आहिनि। चूंड नुमाइंदा माहवार बजट तां हिक ॿिए ते तनक़ीद करण में मसरूफ़ अवामी मसइला रोलड़े जो शिकार। तफ़सील मूजिब यूसुफ अली जाणी खे पब्लिक हेल्थ खां मिलियल बजट ऐं मिलंदड़ लखें रुपया माहवार मां तरक़ियाती कम न थी सघिया। इलाइक़े वासियुनि साफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त घटिया में निकिरी आयो आहे, हेॾा सॼो तालाब भरिजी वियो पिया, चवनि था न को तेल आहे ऐं न को मिशन ख़राबु आहे, महिनो थी वियो पाणी निकिरे ई नथो। तेल छा सोलर ते हले न मोटर? हा, उहा सोलर बि ख़राबु आहे ऐं जेको आहे तेल बि नथो मिले, ॿ मिशन लॻियल आहिनि, ॿई कान थियूं हलनि, महिनो थी वियो आहे। ॿारनि सां बीमार राति ॾींहुं असां आराम ते थो पियो आहे। अच्छा सर, ये ॾिसो असां ग़रीब माण्हू जेके ॿ टाइम मानी नथा खाए सघूं, ॿ टाइम कमायूं ॿ टाइम खायूं, हीअ तव्हां ॿुधायो असां महिनत करे करे 2 लख रुपया ख़र्च कयो आहे, हींअर 2 महीना महीनो मस्तु थियो आहे, असां एतिरो नुक़सानु थी रहियो आहे। हाणे जॻह चवंदी असां ग़रीब माण्हू पोठे ते वेंदा किथे वेंदा? एतिरो टाइम थियो आहे, कुझु बि नथा करे सघनि। हिते गटर नाला, घरनि में पाणी बि आहे, घरनि में असां सुम्ही नथा सघूं, आराम नथा करे सघूं। हीअ असां कहिड़ो ज़ुल्म आहे? छा कयो? पली जाणी वारा जेके बि नथा ॻाल्हाइनि, सभु को पंहिंजे घर में सुता पिया, असां छा कयूं? ग़रीब माण्हू असां परेशान थी आहियूं। भला चओ त असां रोडनि ते वियूं, ॿियो छा करे सघूं था? महिरबानी कोशिशि कयो, असां ग़रीबनि जो आहे ॿुधो हलाइनि कोन था धणी, घर रास्ता ॿुधनि पिया, मूंहं ॾिख सफ़ाई 2-3 ॾींहं थिया करियां पियो, तंहिं कंदा ही अची अमी ॾिसो हिते केरु ॿुधण लाइ तयारु कोन्हे। ऐं सभु मायूं घोड़ा मूंसां विढ़नि पियूं। वेस्ट चेयरमैन चए थो तूं वञी नाली सफ़ा कोन थो करियो, पंहिंजे तरफ़ां अची ॾिसे सफ़ा न कंदो, जा केरु चवे अची हिते ॾिसो तव्हां ते न चालू थींदो, आउं छा करे ॾींदो? मुंहिंजे को सम्झ में कोन, मूंखे जेको पैसा ॾिए थो धणी मोटर ते सोलर ते मोटर ते कोन था हलाइनि। असां चऊं था ते बाबा ख़राबु अंदरि चल हीअ खे आहे हीअ आहे, पोइ मिड़े पोइ हुनखे असीं छा करे ॾींदा? धणी ॻाल्हाइनि। इलाइक़े वासियुनि जो वधीक चवणु हो त यूसी जा कम अवाम जा मसइला रोलड़े जो शिकार ऐं शहर जे गटरनि जो पाणी घरनि में दाख़िल थी रहियो आहे। गंदगी जे करे माण्हू मुख़्तलिफ़ बीमारियुनि में वठिजी विया। मलेरिया, ख़ारिश ऐं ॿियनि बीमारियुनि जे करे ग़रीब मिस्किन माण्हू सख़्तु परेशानी खे मुड़ी रहिया आहिनि। शहरीन आला इख़्तियारनि खां इंसाफ़ जी घुर कंदे चयो त इंसाफ़ न थियो त मजबूरन रोडनि ते निकिरी ईंदासीं।